कश्मीर में टिन मुकमिन की बासियाबी का पोइ ॿियनि जी बासियाबी लाइ हिंदू पंचायत जे सिर ते सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान दंग ते 5 ॾींहं बि धरणो जारी आहे। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं SUP अकबर ज़ैन शाह समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि जी धरणे में शिरकत समेत ॿिया 5 शरीक आहिनि। धरणे में शरीक अखबारनि जो चवणु आहे त आहिस्ते सोरीन मुकमिन जी बासियाबी ताईं धरणो जारी रहंदो। कश्मीर में मुगवी जयदीप कुमार, मुखी जगदेश ऐं डॉक्टर मुनीर नाइच बाज़ियाब थियण खां पोइ बि प्रिया कुमारी, सागर कुमार समेत ऐं ॿियनि मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ कश्मीर समेत समूरी सिंध में धरना जारी आहिनि। गुडू में सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान दंग वटि हिंदू पंचायत जे सॾ ते 5 ॾींहं बि धरणो जारी आहे। धरणे सबबि टिनी सूबनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थियल आहे ऐं गाॾियुनि जूं कतारूं लॻल आहिनि। हिंदू पंचायत जे सॾ ते लॻल धरणे में SUP जो मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह, जस्कम चेयरमैन सनान कुरैशी, डॉक्टर नियाज़ कलाणी समेत ॿिया सियासी समाजी ऐं क़ौम परस्त पार्टियुनि जा अॻवान शरीक आहिनि। धाटी TV सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह, सनान कुरैशी, डॉक्टर नियाज़ कलाणी चयो त हू मरण घड़ी ताईं हिंदू पंचायत सां गॾु आहिनि। बुज़ुर्गनि समेत मासूमनि ऐं नियाणियुनि खे बि अगवा कयो वियो आहे। हुननि चयो त सुभाणे मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ समूरी सिंध में एहतिजाजी मुज़ाहरा करे धरना हयां वेंदा। हुननि निगरान वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त नोटिस वठी कचे में फ़ौजी ऑपरेशन कराए समूरनि मुगवियुनि खे बाज़ियाब करायो वञे। मासूमनि खे अगवा कयो वियो आहे, नियाणियुनि खे अगवा कयो वियो आहे। जल्द खां जल्द उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। कश्मीर ज़िले अंदरि जेके मग़वी आहिनि उन्हनि खे आज़ादु करणु, इन जे लाइ सॼी सिंध में एहतिजाज थींदो। के माण्हू 6 महीना थिया आहिनि, के 3 महीना थी विया आहिनि, के 2 महीना थिया आहिनि, उन्हनि जा बचा जेके आहिनि से अगवा थियल आहिनि। उनखां सवाइ मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, नवाबशाह, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहरा करे धरना हयां विया। पने आकिल वेझो गुज़िरियल शाम 4 वॻे खां क़ौमी शाहराह ते लॻायल धरणो ॿिए ॾींहुं बि जारी आहे। मुज़ाहिरनि ॻाल्हियुनि लाइ पहतल SSP रूहल कोसो खे बि धरणो ख़तमु करण खां इनकार करे छॾियो। मुज़ाहिरनि चयो त मुगवी अब्दुल जब्बार चाचड़ समेत समूरनि मुगवियुनि जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो। बदीन, सिजावल, कोटड़ी, खैरपुर, टंडो मोहम्मद खान, सांगड़, मिठी, कंबर, घारो, भाऊ कोसो, बख्शापुर, बडाणी, ठुल, बांदी, किलोई, कैनशाह, नवकोट, सामारो, मातली, सिजावल, नबीसर, उडेरोलाल ऐं खिपरे में मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहरा करे धरना हयां विया। मटियारी, हाला, सेवण, पने आकिल, बांदी, 60 मेल, केटी बंदर, मलकानी शरीफ, बाडर, दौड़, शाहपुर चाकर, सन ऐं ॿियनि शहरनि में सियासी समाजी ऐं हिंदू पंचायत जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहरा कया विया। अॻवाननि चयो त केर बि प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जी ख़ातिरी छो न पियो कराए। धरणनि ऐं एहतिजाजी तहरीक जे नतीजे में मुखी जगदेश कुमार, संदसि पोटो जयदीप कुमार ऐं डॉक्टर मुनीर नाइच बाज़ियाब थी विया आहिनि ऐं रहियल समूरनि जी बाज़ियाबी ताईं धरना जारी रहंदा। बबरलोह में हिंदू पंचायत जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां कश्मीर वासियुनि सां इज़हार यकजहती प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ऐं जान मनमर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ बाईपास ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। हिंदू बिरादरी जे सॾ ते सिविल सोसाइटी, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि बबरलोह क़ौमी शाहराह ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते मुगवियुनि खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ादु कराए मुगवियुनि जे घरनि में ख़ुशियूं मोटाए ॾिनियूं वञनि।